चार फिक्की बाबा सही ॻाल्हि आहे न मतलब बाकी फिक्की पियो छा आहे इमदाद साहब तो फिक्की पियो सर पानी पानी तो पियो मतलब पानी तो पियो चाय बिजी आहे सर घणो बिजी आहे न पानी जेको पिए थो चाय मिठी छो थो पिए न पानी मिठो पींदो बाक़ी चांहि फिकी इहा व्याजी आहे साईं पुराने ज़माने में साईं अस्सलाम वालेकुम साईं का गाड़ी चली होंदा पुरानो ज़मानो साईं सौ में चढ़ी साईं के साईं अब आहे ना के तो खाने सुबह चम साईं में राले फिक्की के बिना लगे बहुत तेज मिठी चई न मुनोरा के शुगर ॾियाराए छॾियईं साईं जो वीचारो त बाबा मां छो टोकड़ो आखिर में पानी में ना फिकी अब फिकी देखनी टेस्ट नहीं गलत है शुगर ॾियाराए छॾियईं बिना लगे के शुगर मजदूर में उसे कड़ी कड़ी शुगर थी सजो ॾींहुं हलाए कूलर असां अहमद रंदे खैरपुर नूं पर खां बैठे अॻे चऊं असां रही से नहीं आप में साईं में सर साईं जो खैर शायद हाँ काका हाणे ॻाल्हि ॿुधी मां हिते कम सां ॿाहिरि निकिरी आयो आहियां घटि ॾिए थो आवाज़ अलाए घटि थो अचे पेन खणो हिकिड़ो मिंट पंजवीह चौहठि हाँ यो 4:30 बजे कैमरा लॻल पाड़ मूंखे पाड़ लोई जेको मथे लोई त मूंखे जेसिताईं चढ़ी सघे मां जेॾी महिल सम्झो त मां सफ़ा किरी पियो आहियां उन महिल मां थोरो टन ॾेई कैमरा खे लुक ॾींदा सम्झी वियो थकिजी माण्हू ॾिस चार फिकियूं बाक़ी चांहि ॾिस घणियूं जनरेटर खे बदलींदा धिकींदा या पाणी में आबशारनि में हल हला धिका ॾींदा मथे पर वॾो मसइलो ये सॼो सामान जंगलनि जे अंदरि उते कालीन उते आखिरी जन्म जो हुयो आखिरी मेहनत वॾी है अनवर शाह हुयो त यमन जो ड्रामो अथई पर हाणे पाकिस्तान में पाती पियो पाकिस्तान मां बि नज़रूं कोन ओरिजिनल